ॿारनि ते जिन्सी तशद्दुद ख़िलाफ़ कम कंदड़ तंज़ीम साहिल जी जारी कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान में जिन्सी तशद्दुद जे वाक़िअनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। हलंदड़ साल जनवरी खां वठी जून ताईं जे 6 महीननि में 1489 ॿारनि सां जिन्सी ॾाढाई थी आहे। 704 छोकिरनि ऐं 785 छोकिरियुनि खे जिन्सी हवस ऐं ॾाढाई जो शिकार बणायो वियो। उन्हनि मां 331 ॿारनि खे अगवा कयो वियो। पाकिस्तान में सभ खां वधीक केस 853 पंजाब में थिया, जॾहिं सिंध में 477 वाक़िया पेश आया। शहरनि में 38% ऐं ॻोठनि में 62% वाक़िया रिपोर्ट थिया। केस अॻु में बि थींदा हुया पर उहे ज़ाहिर न कंदा, माण्हू शर्म को हुया पर हाणे इहो आहे त इनखे माण्हू क्राइम सम्झनि पिया, जंहिंजे करे इहे वाक़िया रिपोर्ट बि थियनि पिया, उन्हनि जी FIR बि थिए पई। कानून जी हुकमरानी यानी कि FIR थियनि पियूं, पर असांजो जेको थाणे जो कल्चर आहे उहो ॾाढे खे सपोर्ट करे पियो, जंहिंजे करे FIR कमज़ोर थियनि पियूं ऐं उन्हनि खे सज़ाऊं न पियूं अचनि। तंहिंजे करे एब्यूज़र हमेशह इहो सोचींदो आहे त भई हाणे सज़ा त ईंदी कोन्हे, ॿिए बि ॿार सां करे था कयूं। ॼाण मूजिबि 1489 वाक़िअनि मां 1340 केस पुलिस वटि रजिस्टर्ड थिया, 7 केस रजिस्टर्ड न थिया, जॾहिं त 135 केसनि जी ॼाण ई न पइजी सघी। साहिल जो चवणु आहे त ॿारनि सां जिन्सी ॾाढाईअ जा वाक़िआ वधण में जो हिकु सबबु सज़ाउनि जो न मिलण बि आहे। कैमरामैन जावेद भुनियो सां गॾु मुश्ताक टावरी, CNTV न्यूज़, सरखत।